Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. सुप्रीम कोर्ट सिंध में बोर्ड मुतासरन की बहाली ऐं इमदादी सरगर्मियुनि जी निगरानी लाइ जोड़ियल कमेटीज़ में जजिस जो किरदार ख़त्म करे छॾियो। शहरनि ते ॿधल कमेटीज़ खे हुकूमती इदारनि सां गॾिजी कमु करण जी हिदायत। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हाई कोर्ट जो एहतराम आहे, असां हिननि जे रस्ते में न ईंदासीं। इमदाद जी विर्छ बाबति रिपोर्ट्स सिंध हाई कोर्ट में जमा कराइण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट बोर्ड मुतासरन जी इमदाद वारनि कार्रवाइनि जी निगरानी लाइ जजिस ते ॿधल कमेटीज़ जोड़ियूं हुयूं। सिंध हुकूमत हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। दरख़्वास्त में जजिस जो निगरानी वारो किरदार ख़त्म करण जी इस्तदा कई वई हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस बैंकिंग कोर्ट मुंतक़िल करे छॾियो। शरीक जवाबदारनि तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल खे 5 ॾींहंनि अंदरि जांच में शामिल थियण जो हुकुम। तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 1 हफ़्ते ताईं जी वाद। अदालत चयो त जवाबदार जांच में शामिल थी बैंकिंग कोर्ट सां राब्तो कनि। अदालत फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल केसिस जो दायराकार तय करे छॾियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जो चवणु आहे त इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस बैंकिंग कोर्ट में ॿुधो वेंदो। इस्लामाबाद जी अदालत आज़म स्वाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ सुभाणे आज़म स्वाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदो। FI जे प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त आज़म स्वाती ट्वीट ज़रिए आर्मी चीफ ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ बयान ॾिनो। हिन इदारे में बग़ावत जी कोशिश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त बोर्ड मुतासरनि जी बहाली जो कमु जारी आहे। बोर्ड मुतासरनि में हेल ताईं 66 अरब रुपया विराए चुका आहियूं। वज़ीर आज़म नेशनल फ्लड रिस्पॉन्स एंड कोऑर्डिनेशन सेंटर इस्लामाबाद में इजलास की सदारत कंदे वज़ीर आज़म जो चवणो हो त परदेह मां आयल इमदाद NDMA ज़रिए विराई पई वञे। मुतासिर इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। पाणी बीठल हुअण सबबि वबाई बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। बोर्ड दौरान 1700 माण्हू फौत थी चुका आहिनि। बोर्ड मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड मुतासिरनि जे बहाली बाबति कराची में इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। वॾे वज़ीर चयो त बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल वारो कमु जारी आहे। मुतासिरनि खे खाद खुराक ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ी सरकार बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध सरकार जो भरपूर साथ ॾींदी। जमायत इस्लामी के सरबराह सिराजुल हक जा सिंध के बोर्ड मुतासिर इलाइक़नि में जलसा ऐं धरना। वगड़ नसीराबाद ऐं मेहड़ में ख़िताब कंदे सिराजुल हक चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं बोर्ड मुतासिरनि जी वाहर करण में नाकाम थी वियूं आहिनि। हज़ारे मुतासिर रोड रस्तनि ते निंधड़ खां वेठल आहिनि। मुतासिरनि जी वाहर न कई वई त वॾो इंसानी अलमियो जनम वठंदो। भारत जे एटम बम उछलाइण सां बि एॾो नुक़सानु न थींदो जेॾो हुकुमराननि अवाम जो कयो आहे। सिराजुल हक मेहड़ में उमेर बाप सां संदसि ॾाॾे पीउ ऐं चाचे जे क़त्ल ते ताज़ियत कई। सिराजुल हक चयो त उमेर बाप खे इंसाफ़ ॾियाराइण लाइ आवाज़ उथारींदासीं। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त ॿारनि खे ॿुधाइणु घुरिजे त मोहन जे दड़े मां को हथियार न मिलियो हो। तारीख़ सां ॿारनि खे ॻंढणु चाहियूं था। उस्तादनि खे लाइसेंस जारी करण ते तनक़ीद थी। डॉक्टर्स इंजीनियर्स ऐं वकील खे लाइसेंस मिली सघे थो त पोइ उस्ताद खे छो न हुजे। कराची में तालीम बाबति कोठायल तक़रीब खे ख़िताब दौरान सरदार शाह चयो त इमरान खान जी हुकूमत हिकु निसाब लागू करण जी ॻाल्हि कई। जिन आइन पढ़ियो ई न हो उन्हनि खे कहिड़ी ख़बर गॾु निसाब जी। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर चयो त सिंध सूबे में बोर्ड सबबि स्कूल तबाह थिया आहिनि। ॿारनि जी तालीम जी बहाली लाइ सिंध हुकूमत सां गॾु आहे।
पंजाब में कणक जो बहरान वधी वियो। सूबाई हुकूमत वफ़ाक़ी सरकार खां 10 लाख टन कणक फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही पारां वज़ीर आज़म खे ख़त। पंजाब खे 3 लाख टन कणक फौरी तौर फराहम करण जी अपील। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मोनिस इलाही ख़त जी तस्दीक़ कंदे चयो आहे त शहबाज शरीफ़ जी क़यादत में वफ़ाक़ी सरकार पंजाब जे माण्हुनि ते ज़ुल्म करे रही आहे। वफ़ाक़ी सरकार सूबे खे कणक मां हिसो ॾियण खां इनकार कयो आहे। कणक दरामद करण जी बि इजाज़त नथी ॾिनी वञे। पंजाब में कणक जो शदीद बहरान पैदा थी रहियो आहे। पाकिस्तान जी समूरी सियासत हिक अहम मुक़ररी जे चौधारी घुमी रही आहे। फ़ैसला ऐं राब्ता लंडन मां थियण सबबि मायूसी पखिड़िजी रही आहे। नून लीग जी पार्टनरशिप टुटण वारी आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो बयान। पंहिंजे ट्वीट बयान में शेख रशीद चयो त राणा सनावला जूं भपकियूं हाणे केस ॻिची में पवण वारियूं आहिनि। इसाक़ डार चीन ऐं रूस जो नालो खणण खां अॻु शहबाज शरीफ़ खां पुछी वठे। ईंदड़ 10 या 15 ॾींहंनि में पतो पइजी वेंदो त कॉल अचे थी या कॉल पवे थो। वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा में रण में मिलबो मिठा में रण में मिलबो ख़त्म हूंदा थी वेंदी ख़त्म हूंदा थी वेंदी चिठीअ जा रण में मिलबो मिठा में रण में मिलबो अक्सर माण्हू पाण थियल क़ौम खे मारे वेंदा वञनि। अक्सर माण्हू पाण थियल क़ौम खे मारे वेंदा वञनि। अक्सर माण्हू पाण थियल क़ौम खे मारे वेंदा वञनि। के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जी यारे वेंदा वञनि। के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जी यारे वेंदा वञनि। वठी हर हर जनम वर बोझड़ नमर गीतन जे ख़ालिक सिंध जे आशिक़ ऐं नाले वारे शाइर जुमंदर बदर जी दिल ओचितो बीठी वई। जुमंदर बदर जे ओचिते विछोड़े ते सिंध सोगवार। मामा जुमंदर बदर 80 वरनि जी ॾिमार में दिल जो दौरो पवण सबबि दम ॾिनो। जुमंदर बदर जी जनाज़े निमाज़ उमरकोट वेझो ॻोठ रोहल वाए में अदा कई वेंदी। जुमंदर बदर जी मज़ामती शाइरी सिंध जे जागरता में अहम किरदारु अदा कयो। सिंध में जदीद क़ौम परस्ती जे बानी GM सैयद पंहिंजे किताबनि में बि जुमंदर बदर जी शाइरी जो ज़िक्र कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह पारां बि जुमंदर बदर जे विछोड़े ते रुख जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त जुमंदर बदर बहितरीन शाइर ऐं सिंध सां लाज़वाल मोहबत कंदड़ इंसान।